हज़रत साईं जे बयान खां पोइ इंशाअल्लाह असां वटि मौजूद आहिनि फर्ज़ंद शहीद इस्लाम हज़रत अल्लामा तारिक ख़ालिद महमूद सुमरो साहब जो ख़िताब थींदो। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू वज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिम मिनन नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिहि लअल्लकुम तहतदून। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैकुम बिसुन्नती व सुन्नति खुलफ़ाइर राशिदीन अल महदीयीन अव्वलैहा बिन्नवाजिज़। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताबि अक़वामन व यज़अु बिही आख़रीन। व अन इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा क़ाल नज़ल जिब्राईल अला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़क़ाल या रसूलल्लाहि सतकूनु फ़ितनह फ़क़ाल रसूलुल्लाहि या जिब्राईल मल मख़रजु मिन्हा क़ाल किताबुल्लाह। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ मुसलमान भाइरो, अवां सुबह खां वठी शाम जे वॻड़े ताईं उलमा इकराम जी ज़ियारत भी कई, कुरान शरीफ भी ॿुधो, वाज़ो नसीहत भी अवां ॿुधी। रब जे दर दुआ है त रब करीम मौलाना मोहम्मद सिद्दीक़ साहब ऐं जुमला जमात जे इन मेहनतुनि खे क़बूल फरमाए ऐं अल्लाह साईं हिन जलसे खे इलाक़े जे लाइ, उम्मत जे लाइ हिदायत ऐं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा ऐं पैरवी जो ज़रियो बणाए। इंसान हर शइ जो को न को मक़सद हूंदो आहे।
अल्लाह साईं इन इंसान खे दुनिया में मोकिलियो, लेकिन इंसान जे तख़लीक़, इंसान जे वजूद ऐं ज़िंदगीअ जो मक़सद अल्लाह ऐं रसूल सां ताल्लुक़ आहे। पोइ ही जुदारी शइ आहे त इंसान दुनिया में शादी बि कंदो, बिरादरी बि हूंदसि, धंधो बि हूंदुसि, ज़मीन बि संभालींदो, ॿिया बि कम अथसि, लेकिन इंसान जे तख़लीक़ ऐं वजूद जो मक़सद आहे अल्लाह सां ताल्लुक़। हिकिड़ो इंसान आहे, तव्हां सां इंसान दीनी इज्तिमा में जलसे में आया हूं, पेर में हर हिकिड़ो चौंपल पाए आयो आहे। हाणे इहा चौंपल, इहो बूट, इहा जुती उन इंसान इन जे करे चाही त इंसान पेर में पाए, पर हिकिड़ो अहिड़ो इंसान आहे जेको पेर में बूट नथो पाए, उहा चौंपल पेर में नथो पाए, बगल में रखियो वेठो आहे। बाबा तूं इहा चौंपल बूट बगल में छो रखियो थी, पेर में छो थो पाए? चवे थो साईं हिन जा वॾा फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं न मां रस्ते सां वेंदो आहियां बन्ने सां सारी जे फसल जे तरफ़, त पोइ काथे मूंखे नांग ॾिसण में आयो त मां हिन बूट सां उन नांग खे मारींदुमि। जेकॾहिं को कुतो मुंहिंजे पोयां पियो, मां हिन सां हकलींदुमि। को अहिड़ो ज़हरीली शइ, को जानवर मुंहिंजे पोयां आयो, मां हिन सां हकलींदुमि। को विछू ॾिसण में आयो, मां हिन सां मारींदुमि। हाणे इहो इंसान उन बूट जा, उन चौंपल जा फ़ाइदा ॿुधाए त साईं हिन बूट जो फ़ाइदो इहो बि आहे जो हिन सां नांग बि मरी थो सघे, हिन सां ॿियो ज़हरीलो जानवर बि उन सां पंहिंजे नुक़सान खे बचाए थो सघिजे, विछू बि मरी थो सघे। हिन जा एॾा वॾा फ़ाइदा आहिनि। हाणे इहो इंसान उन पेर में कंडो, पेर में शीशो, पेर में छेणो, गंदगी बर्दाश्त थो करे, पर पेर में बूट नथो पाए। त तव्हां सां इंसान दुनिया जा अहिड़े इंसान खे अक़लमंद ऐं सियाणो न चवंदासीं। सियाणो न आहे, बल्कि नादान ऐं बेवकूफ़ आहे। छो त जंहिं कारीगर इन बूट खे ठाहियो हो, चौंपल खे ठाहियो है, उन इहा नांग, कुते ऐं विछूअ खां न ठाही। उन बूट चौंपल ठाहियो त इंसान इन खे पाए, हिन जे पेर में कंडो न लॻे, हिन जे पेर में छेणो न लॻे, हिन जे पेर में गंदगी न लॻे। त उन ठाहींदड़ उन बूट खे, चौंपल खे पेर खां ठाहियो हो, कुते ऐं नांग खां त हुन न ठाहियो, चाहे उन मां इहो बि फ़ाइदो वठंदो। त ईअं ई इंसान, ओ जंहिं इंसान खे अल्लाह से दुनिया जी क़ीमती ज़िंदगी ॾिनी, पर हिन इंसान दुनिया जी क़ीमती ज़िंदगीअ में हिन पंहिंजे रब खे न सुञातो, हिन में तौहीद ईमान जी ज़िंदगी न आहे, हिन खे मुहम्मद मुस्तफ़ा ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ ऐं निस्बत न आहे, हिन जी ज़िंदगी में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत न आहे, हिन क़ुरान शरीफ़ खे न पढ़ियो, हिन दुनिया में रब जो सजदो न कयई, अल्लाह जो ज़िक्र न कयई, ऐं लेकिन हिन शादी त कई, हिन ज़मीन त आबाद कई। हाणे हिकिड़ो इंसान दुनिया जी ज़िंदगी जो मक़सद इहो थो बणाए त मुंहिंजी दुनिया में रहण जो मक़सद आहे त मूंखे मेहूं हुजनि, मुंहिंजे दुनिया में अचण जो मक़सद इहो आहे त मां ज़मीन संभालियां, दुनिया में रहण जो मक़सद इहो आहे त मां दुकान हलायां, दुनिया में रहण जो मक़सद इहो आहे त मां पंहिंजे औताक ते फ़ैसिला कयां, दुनिया में हुजण जो मक़सद इहो आहे त मां नौकिरी मुलाज़मत कयां, दुनिया में रहण जो मक़सद इहो आहे त मां सियासत कयां। न इंसानो, इहे सभु शयूं बाद में आहिनि, लेकिन अॻ में इन इंसान जे तख़लीक़ वजूद जो मक़सद आहे अल्लाह जी इबादत ऐं अल्लाह सां ताल्लुक़। तंहिंजे करे जीअं उहो इंसान जंहिं पेर में बूट खे न पातो, तव्हां असां उनखे बेवकूफ़ चवंदासीं, तीअं हे इंसान जेको पंहिंजे रब खे नथो सुञाणे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न सुञातई, क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ न थियुसि, आख़िरत जी सम्झ न थियसि, त इहो इंसान बि नादान ऐं बेवकूफ़ आहे। कल अनाम बल हुम अदल, अल्लाह से फरमायो ढोर खां बि परे आहे। ऐं इंसान, तव्हां असां दुनिया जे अंदरि रद्दी बेकार शइ खे ढेर ते उछलींदा, ईअं हूंदो आहे। इंसान बूट चौंपल शौक़ सां वठी ईंदो आहे, पोइ जॾहिं उहो बूट चौंपल पाइण जे क़ाबिल न आहे त गंद जे ढेर ते उछले छॾींदा। लटो कपिड़ो इंसान शौक़ सां वठी आयो,
पर हाणे जॾहिं कपिड़ो जिस्म ते रखण जहिड़ो न आहे उनखे गंद जे ढेर ते उछलबो आहे थांव थिपो घर जे अंदरि हूंदो आहे इस्तेमाल जे हाणे जेकॾहिं उन में उहो फ़ाइदो न आहे त उन थांव थिपे खे इंसान गंद जे ढेर ते उछलींदो आहे त तव्हां असां बेकार शइ खे रद्दी शइ खे उनखे ढेर ते उछलींदा आहियूं गंद ते उछलींदा आहियूं अलाह बि ईअं ई फरमायो आहे रब साईं बि फरमाए थो क़ुर पाक में जंहिं इंसान मां रब खे न सुञातो जंहिंमें ईमान नाहे कलमो नाहे मुहम्मद मुस्तफ़ा जी इत्तिबा पैरवी नाहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सीरत नथस त रब से फरमाए थो अहिड़े इंसान जी मां वटि काई क़दुरु क़ीमत कोन्हे पोइ जीअं तव्हां असां उन दुनिया जी शइ बेकार खे ढेर ते उछलींदा आहियूं अलाह साईं बि अहिड़े इंसान खे जहन्नम जी खॾ में उछलियो जहन्नम जी खॾ में थो उछले तंहिंजे करे इंसानो दुनिया जी ज़िंदगी जो मक़सदु इहो आहे अलाह जी सुञाण ऐं उहा सुञाण कॾहिं थींदी जॾहिं तव्हां असांजो ताल्लुक़ रब जे किताब हिन क़ुर शरीफ़ सां थींदो तव्हां जे साम्हूं नओ निहाल बचड़नि जी दाज उन्हनि जी जेको आहे दिस्तार बंदी थी हाणे इहा क़ुर शरीफ़ जी दौलत केॾी वॾी शइ आहे असुल इहा शइ आहे मुस्लमानो जंहिं इंसान खे क़ुर पाक जी दौलत मिली उनखे दुनिया आख़िरत जी दौलत मिली क़ुर शरीफ़ सां ताल्लुक़ वॾे में वॾी शइ आहे जंहिं मुआशिरे में तव्हां असां रहूं था तरह तरह जा फितना आहिनि अजीब अजीब फितना मिर्ज़ाइन जो फितनो फिलाणो फितनो को सियासी लिहाज़ सां इमरान जहिड़ो माण्हू साम्हूं ईंदो को मदारिस मसाजिद जे ख़िलाफ़ हूंदो को पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत सीरत जे ख़िलाफ़ आहे के इंसान ज़िंदगी जो मक़सद बिदात रसूमात आहिनि अहिड़नि फितननि जो बचाव चाहे उन्हनि जो बचाव आहे रब जो किताब क़ुर शरीफ़ हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु का रिवायत है नज़र जिब्रील अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरिश्तनि जो सरदार हज़रत जिब्रील मुहम्मद मुस्तफ़ा जी खिदमत में आयो फ़क़ाल या रसूलल्लाह सतकून फितना अल्लाह जा रसूल पैगंबर हिकिड़ो फितननि जो ज़मानो ईंदो फितनो छा खे चइबो आहे अल्लाह से क़ुर पाक में फरमायो वल फितनतु अशद मिनल क़त्ल फितनो खून रेज़ी खां बि वधीक आहे थोड़ो इनखे समझो मुसलमानो इहो ई सुवाल सहाबा इकराम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त साईं फितनो छा आहे अरबी जो लफ़्ज़ असुल फितनो इनखे चइबो आहे जो हिकिड़ो इंसान सोन बाज़ार में विकिणे सोन पर उन में गश मिलावट हुजे हाणे उन में ॿियो मिलावट जेका मिलायल आहे इनखे चइबो आहे फितनो जो सोन खे माण्हू समझी न सघे मिलावट खे समझी न सघे त हिन में ॿ नंबरी थियल आहे या न आहे इनखे चइबो आहे अरबी लुग़त जे अंदरि फितनो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम खे फरमायो त फितनो इहो आहे हिकिड़ो दौर ईंदो उम्मत ते पोइ माण्हुनि जी ज़िंदगी दुनिया बणिजी वेंदी दुनिया हुजे पैसो हुजे इज़तूं हुजनि पोइ हिकिड़े पासे खां आलिम दीन हुजनि नेक सालिह इंसान हुजनि अल्लाह जा बरगुज़ीदा बाना हुजनि ॿिए पासे खां दुनियादार हुजनि पोइ हे इंसान उन्हनि आलिमनि दीनदारनि खे बि दुनियादारनि जहिड़ो सम्झे उन्हनि हिन में को फ़र्क़ु ई न करे मसलन तव्हां असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि सियासी वॾियूं वॾियूं जमातूं आहिनि के माण्हू मज़हबी लिहाज़ सां दावा कंदा त असां वॾा दीनदार आहियूं बुज़ुर्ग आहियूं अव्हां जहिड़ो आम माण्हू जंहिं क़ुर शरीफ़ न पढ़ियो आलिमनि जी सोबत में न वेठो हदीस पाक खे न पढ़ियो उन पंहिंजी ज़िंदगी ॿनी ॿारे में ढोर ढगे में दुनिया जे कमकार में सर्फ कई उहो नथो सम्झी सघे त इहो इहा जमात इहे फर्द केर आहिनि हाणे इन मौक़े ते हिकिड़े पासे खां नेक साले बाना आहिनि उलमा आहिनि दीनदार आहिनि पर हे इंसान मुआशिरे जो चवे थो त न साईं इहा जमीयत उलमा इस्लाम जेका उलमा दीनदारनि जी जमात आहे न इहा ॿियूं आम पार्टियुनि वांगुरु आहे जीअं ॿियूं पार्टियूं आहिनि न जीअं ॿियूं तंज़ीमां आहिनि सियासी जमातूं हे बि उहो ई आहे हे बि उहो ई आहे हाणे उन उलमा जी जमात खे दीनदारनि जी जमात खे दीनी हल्के खे हे आम इंसान ओ उन्हनि आम इंसाननि वांगुरु सम्झे थो हिन खे ख़बर कोन्हे त हक़ छा आहे ना हक़ छा आहे हिन खे इहा ख़बर कोन्हे त कहिड़ी जमात हक़ ते आहे कहिड़ी जमात हक़ ते न आहे पोइ इहो आहे फितनो माना हे इंसान दुनिया में पैसे में दुनिया जी ॾेती लेती में एतिरो त अॻिते हलियो वियो जो ढोर ढगे जी ख़बर आहे रुपए पैसे जी ख़बर आहे मोबाइल जी ख़बर आहे पर हक़ सच जी ख़बर कोन्हे जमात सची कहिड़ी आहे
हाणे इन वक्त में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलज़िमुल जमाअत यदुल्लाहि अलल जमा। साहबा खे फरमायो जॾहिं अहिड़ो फितननि जो ज़मानो हुजेव त पोइ तव्हां उलमा ऐं दीनदारनि सां तालुक़ रखो, जंहिंमें आलिम दीनदार घणा हुजनि, अहिड़ी जमात सां तव्हांजो तालुक़ आहे। तंहिंजे करे हिन वक़्त में जे तव्हां असां नज़र कंदासूं त पोइ तव्हां असांखे जमात जमीयत उलमा इस्लामी ॾिसण में ईंदी, जेका हक़ ऐं सच जी जमात, जन वटि क़ुरान शरीफ़ आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, महबूब मुस्तफ़ा जी अक़ीदत मुहब्बत आहे, ख़त्म नबूवत जो जज़्बो आहे, नामूस रिसालत जी हमियत गैरत आहे, दीन जे मुक़द्दस शयुनि सां उनजी उन्स ऐं मुहब्बत आहे, उन जी ज़ुबान ते तज़किरो इन्हनि मुक़द्दस शयुनि जो आहे। तंहिंजे करे अहिड़े वक़्त में तव्हां असां आम इंसान उलमा ऐं दीनदारनि सां तालुक़ रखो, इन्हनि सां तालुक़ हुजे। ऐं मुस्लमानो, इन्हनि जो तालुक़ दुनिया ऐं आख़िरत जे कामयाबी ऐं छुटकारे जो ज़रियो आहे। त इहो तालुक़ कॾहिं थींदो? जॾहिं असांजी साम्हूं अलाह जो किताब हूंदो। तंहिंजे करे हिन बर्रे सग़ीर जे ख़िते ते जंहिं ते तव्हां असां आबाद आहियूं, बज़ाहिर मौलाना मोहम्मद सिद्दीक़ साहब जे मदरसे मां तालिबुल इल्म फारिग़ थिया। आम माण्हू इहो थो सम्झे त हिन मौली साहब जी हिते महिनत आहे, बराबरि आहे, लेकिन हिन मौलाना मोहम्मद सिद्दीक़ साहब खे क़ुरान जी दौलत किथां मिली? पंहिंजे उस्तादनि खां। उन्हनि खे किथां मिली? पंहिंजे उस्तादनि खां। हलंदे हलंदे जेको तव्हां असां इहो दीनी माहौल था ॾिसूं, जो चपे चपे ते तव्हां असांखे मस्जिद शरीफ़ ॾिसण में थी अचे, दीन जो इदारो मदरसो ॾिसण में थो अचे, अल्लाह जा दरवेश नेक सालेह बाना अल्लाह अल्लाह रब जो नालो सेखारण वारा दरगाह ॿे शरीफ़ जी ॾिसण में अचे। इहे शयूं छा आहिनि? इंसानो, इहे उहे शयूं आहिनि जंहिंजो हिकिड़ो नसब नामो आहे, हिकिड़ो जो वजूद आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं हिन ख़िते खे इस्लाम ऐं दीन जे रौनकुनि सां बणायो। जॾहिं ख़िलाफ़त उस्मानिया जो ज़वाल कयो अंग्रेज़ बरतानिया, उहो अंग्रेज़ जॾहिं हिन ख़िते ते आयो बरे सग़ीर ते, त मुस्लमानो हिते चपे चपे ते मस्जिद हुई, मदरसो हो, दीनी माहौल। जंहिं वक़्त में बरतानिया जे अंदरि रुपयो पैसो इंसाननि जो बैंकुनि में पियो हूंदो हो, लेकिन तव्हां असांजे हिन बरे सग़ीर में रुपयो पैसो आलिमनि दीनदारनि वटि पियो हूंदो, उलमा वटि। उन ॻोठ जो आलिम सगुरो हुजे, नेक सालिह दीनदार आहे, उन वटि सोन पियो आहे, पैसो पियो आहे, अमानतूं पयूं आहिनि, बैंक न हुई। बैंक अंग्रेज़ जे अचण खां पोइ थी आहे। त उहो अंग्रेज़ बरतानिया जो जॾहिं हिते इहो दीनी माहौल ॾिठई त बग़ैर बैंक जे इंसाननि जूं अमानतूं महफ़ूज़ आहिनि, त उन अंग्रेज़ चयो त बराबरि हिन ख़िते ते क़ुरान ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जी दीन सुन्नत जूं बरकत, या दीन जी बरकत जो अहिड़ो मुआशरो हिते आहे। पोइ उहो अंग्रेज़ ज़ालिम जॾहिं ॾिठो त दीन जो बुनियाद इहा शइ आहे जो अल्लाह जो वहय पाक आहे, तंहिंजे करे इन खे ख़तम कयो, मदारिस खे ख़तम कयूं, उलमा खे ख़तम कयूं। नतीजो इहो निकितो त उलमा शहीद थिया, मदारिस शहीद थिया। एतिरे क़दुरु मुस्लमानो हिन ख़िते ते हिकिड़ो दौर आयो जो क़ुरान शरीफ़ रखणु मुस्लमाननि वटि जुर्म हो। जे कंहिं मुस्लमान वटि क़ुरान पाक हूंदो त उनखे जेल में रखियो वेंदो हो ऐं उनखे सज़ाऊं ईंदियूं हुयूं त तो वटि क़ुरान शरीफ़ छो आहे। क़ुरान पाक जो रखण बि जुर्म हो। अॼु तोड़ी तव्हां असां मुस्लमान क़ुरान शरीफ़ नथा पढ़ूं, पर अल्हम्दुलिल्लाह घर में क़ुरान पाक पियो आहे, ओताक में क़ुरान शरीफ़ हूंदो आहे, दुकान में क़ुरान पाक पियो हूंदो आहे। चाहे उनजो हुक्म इहो आहे त उनखे पढ़जे, उनखे सम्झजे, उनजे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारिजे, पर उहो अंग्रेज़ जो दौर आयो जो क़ुरान जो रखणु आहे। हाणे अहिड़े वक़्त में अल्लाह साईं हिन ख़िते ते अहिड़ा माना पैदा कया जन पंहिंजे सीननि में क़ुरान पाक खे महफ़ूज़ करे ऐं क़ुरान जी ख़िदमत कई। उन वक़्त में हिकिड़ो आलिम दीन आहे मौलवी मोहम्मद बाक़िर नवर अल्लाह मरकज़, हिकिड़े अंग्रेज़ अफ़सर जे साम्हूं आयो, चए तूं पंहिंजी तहरीक में केतिरो ख़ुशि आहीं? चए असां ख़ुशि आहियूं, असां क़ुरान खे ख़तम कयोसीं, मदारिस खे ख़तम कयोसीं, उलमा खे ख़तम कयोसीं। इन सां मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन, उहो अक़ीदे ख़त्म नबूवत हर शइ ख़तम थी वेंदी। बुनियाद जो मदारिस आहिनि, क़ुरान आहे। हाणे उहो मौलवी मोहम्मद बाक़िर 3 ॿारड़ा अंग्रेज़ जे साम्हूं वठी आयो। 4 सालनि जो ॿार, 6 सालनि जो ॿार, 8 सालनि जो ॿार। उहो आलिम दीन अंग्रेज़ खे चवे थो त तूं किथां क़ुरान शरीफ़ जो नुस्ख़ो हथ करे तूं पंहिंजे हथ में रखो। हिननि ॿारनि करे क़ुरान पाक न ॾिठो आहे, हिननि खे मां यादि क़ुरान शरीफ़ पढ़ायो आहे सीने में।
मुसलमानों एक शइ समझो, तव्हां जे साम्हूं जेके हिते बचड़ा आया जन क़ुरान शरीफ़ हिफ़्ज़ कयो, इन्हनि मौलाना मोहम्मद सिद्दीक़ साहब जे इदारे में उस्ताद क़ारी साहब वटि क़ुरान पाक पढ़ियो ऐं क़ुरान पाक साम्हूं पियो आहे, हे नुस्ख़ो आहे। लेकिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे कीअं क़ुरान पाक जो सबक़ ॾिनो यादि। साहबी अचनि, हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद था फरमाइनि, 10 आयतुनि जो सबक़ वठंदा हुआसीं, पोइ उन्हनि क़ुरान जे आयतुनि खे यादि कयूं, पोइ उन जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारियूं, पोइ वरी ॿियो सबक़ वठंदा हुआसीं। ईअं कंदे कंदे सहाबा किराम उहा अल्लाह जे नबीअ जी मुक़द्दस जमात आहे जन यादि क़ुरान पाक पढ़ियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ुबान मुबारक खां नुबुवत खां जेको क़ुरान शरीफ़ निकितो सहाबन सगूरन सीने ऐं क़ल्ब में महफ़ूज़ कयो। तंहिंजे करे मुहम्मद मुस्तफ़ा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जो तरीक़ो इहो जो यादि क़ुरान पाक। ही जुदारी शइ आहे, को साहबी कंहिं फड़े ते कंहिं चमड़े ते कंहिं तख़्ते ते लिखंदो, लेकिन पूरो क़ुरान पाक 30 सिपारा त लिखियल कोन आहे, ईअं लिखंदा साहबी सगूरा, लेकिन क़ुरान शरीफ़ जो पढ़ण जो तरीक़ो यादि हो सीना बसीना। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त जे ज़माने में क़ुरान पाक जे पढ़ण जो तरीक़ो इहो आहे यादि। उस्ताद साहब यादि क़ुरान पाक ॿुधाईंदो, 10 आयतुनि जो सबक़ ॾींदो 5 जो, शागिर्द उनखे उतां यादि कंदो। ईअं सीना बसीना क़ुरान शरीफ़ उम्मत जे अंदरि महफ़ूज़ थियो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त जे ज़माने में बि क़ुरान पाक जे पढ़ण जो इहो तरीक़ो आहे जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सीना बसीना। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िलाफ़त में मुसलमाननि जी फुतूहात थियूं, अजमी माण्हू जॾहिं क़ुरान पाक जे पढ़ण में ग़लतियूं कयूं, हाणे हज़रत उस्मान साईं हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त में जेको मुसहफ़ जमा थियो ऐं उहो अम्मा हफ्सा खां वठी करे उन्हीअ में कुरैश जी रिवायत ते आणे उम्मत जे साम्हूं क़ुरान पाक जा नुस्ख़ा रखियऊं। तंहिंजे करे हज़रत उस्मान खे जामिउल क़ुरान चइबो आहे। हाणे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे ज़माने में क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जो इहो तरीक़ो आहे जेको तव्हां असां वटि अॼु मौजूदु आहे, जेको तव्हां असां वटि मौजूदु आहे। त मुसलमानो अर्ज़ु पिए कयो, मौलवी मोहम्मद बाक़िर उन अंग्रेज़ खे चवण लॻो त हिननि ॾांहुं मासूम ॿार आहे, हिननि क़ुरान शरीफ़ अखियुनि सां न ॾिठो आहे, हिननि क़ुरान पाक जो नुस्ख़ो न ॾिठो आहे, लेकिन 30 सिपारा क़ुरान जा हिननि जे सीने जे अंदरि महफ़ूज़ आहिनि। तूं जाथो इम्तिहान वठंदे तोखे ॿारड़ो उतो क़ुरान पाक यादि। हाणे अंग्रेज़ चयो हीअ ॻाल्हि अजीब आहे, असां त क़ुरान खे ख़तम कयोसीं, मदारिस खे ख़तम कयोसीं, उलमा खे ख़तम कयोसीं, त दीन ख़तम थी वञे, लेकिन हिन मौलवी साहब त अजीब ॻाल्हि कई। हाणे उहो अंग्रेज़ किथां क़ुरान जो नुस्ख़ो हथ करे पंहिंजे साम्हूं थो रखे, 4 सालनि जे ॿार खां इम्तिहान थो वठे, क़ुरान शरीफ़ जी आयत पुछेसि थो, ॿारड़ो थो पढ़े। 6 सालनि जे ॿार खां इम्तिहान थो वठे, ॿारड़ो उतो थो क़ुरान पाक पढ़े। 8 सालनि जे ॿार खां इम्तिहान थो वठे, ॿारड़ो उतो थो क़ुरान शरीफ़ पढ़े। जॾहिं 3 ॿारड़ा क़ुरान शरीफ़ जे हिफ़्ज़ में उन्हनि खे आयतूं यादि आहिनि, त उहो अंग्रेज़ पंहिंजे मथे ते थप हणी चवण लॻो, मौलवी मोहम्मद बाक़िर असां बरतानिया खां आयासीं, बर्रे सग़ीर जे अंदरि दीन आहे, दीन जो बुनियाद क़ुरान शरीफ़ ऐं मदारिस उलमा आहिनि, तंहिंजे करे असां सौ सिधो निशानो क़ुरान पाक खे बणायोसीं त क़ुरान जो वजूद ख़तम थिए, नऊज़ बिल्लाह मिनहा, मदारिस ख़तम थियनि। पर मौलवी मोहम्मद बाक़िर तूं 3 मासूम अहिड़ा ॿारड़ा मुंहिंजे साम्हूं आंदा आहिनि जंहिं अखियुनि सां त क़ुरान शरीफ़ न ॾिठो, पर हुन जे सीननि में क़ुरान पाक जा 30 सिपारा महफ़ूज़ आहिनि। अॼु ही अंग्रेज़ इन आलिम दीन जे साम्हूं इक़रार थो करे त हिन क़ुरान जो मुक़ाबिलो का बि दुनिया जी क़ुवत ऐं ताक़त नथी करे सघे। तंहिंजे करे इहो रब साईं क़ुरान पाक में फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमायो क़ुरान पाक खे नाज़िल बि असां कयो आहे, क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो बि असांजो आहे। तव्हांजे साम्हूं ॿारड़ा आया हूंदा, ग़रीबनि जा ॿारड़ा, छा ॼण हिन ॻोठ में सिर्फ़ु इहे ॿार आहिनि? न, अमीरनि जा ॿार बि आहिनि, दुनियादारनि जा बि ॿार आहिनि, लेकिन न, अल्लाह साईं ग़रीबनि जेके छप्पर ऐं झूपड़ी में रहण वारा उन्हनि मासूम ॿारनि खे क़ुरान जी दौलत ॾिनई। रब साईं दुनिया खे ॾेखारियो मां क़ुरान जे हिफ़ाज़त जो कमु ग़रीब तबक़े खां वठी। तंहिंजे करे मुसलमानो, अॼु जेकॾहिं अल्लाह साईं तव्हां असांखे दीन जी दौलत ॾिनी, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत जी दौलत ॾिनी, उलमा सां अक़ीदत मोहब्बत जी दौलत है, उलमा सां असांजो ताल्लुक़ आहे, उन अकाबिरीन जी जमात जमीयत उलमा इस्लाम सां असांजी निस्बत ताल्लुक़ आहे। इहो अल्लाह जो रहम आहे, इहो अल्लाह जो इनाम आहे, रब जो इंतिखाब आहे, जो रब साईं तव्हां असां ग़रीब तबक़े खे चाहे फ़सुल मुतासिर थियो, घरड़ा मुतासिर थिया, पर लेकिन इन जे बावजूद ईमान आहे,
अल्लाह जो सजदो निमाज़ आहे, रब जे क़ुरान सां तालुक़ आहे, अल्लाह जे ज़िक्र सां तालुक़ आहे, तंहिंजे करे इहा नेमत वॾे में वॾी नेमत आहे। ॿियो मुसलमानो, चूंकि रबियुल अव्वल जो महीनो आहे, रबियुल अव्वल जो महीनो, तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत सां तव्हां सां उम्मत खे 4 शयूं थी मिलनि। हिकु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत रबियुल अव्वल में, ॿियो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रब साईं नुबुवत अता फरमाई रबियुल अव्वल में, टियों महबूब मुस्तफ़ा मके पाक खां हिजरत कई मदीने तय्यबह उहा बि रबियुल अव्वल में, चौथो महबूब मुस्तफ़ा दुनिया खां सफ़र कयो आख़िरत जे तरफ़ उहो बि रबियुल अव्वल। सिर्फ़ रबियुल अव्वल में विलादत न थी आहे, जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत रबियुल अव्वल में आहे, तीअं रब साईं महबूब मुस्तफ़ा खे नुबुवत बि रबियुल अव्वल में मिली। बुखारी शरीफ जे अंदर हदीस पाक आहे, अम्मा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा खां रिवायत है। अम्मा साईं फरमाए थी, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबुवत बेसत जी शुरुआत उहा रोयाए सालिया सां थी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चा ख्वाब ॾिसंदा हुआ। 6 महीना इहो सिलसिलो हलियो, रबियुल अव्वल खां वेंदे रमज़ान शरीफ़ ताईं, रमज़ानुल मुबारक में क़ुरान जो नुज़ूल शुरू थियो। तंहिंजे करे उलमा इकराम था फरमाइनि त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां सच्चा ख्वाब जेके ॾिठा आहिनि, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वहयु ख्वाबनि जे ज़रिए ईंदी रही, इहो नुबुवत जो सिलसिलो आहे। त इतां मालूम थियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत रबियुल अव्वल में, ईअं ई हिजरत रबियुल अव्वल में, दुनिया मां रहलत रबियुल अव्वल में, विलादत मां उम्मत खे तालीम मिले थी, आज़ादी जी तालीम थी मिले। अबू लहब जी बानी सोबिया खे आज़ाद थो करे, अहिड़े तरीक़े सां जंहिं साल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमनि था, उन साल रब साईं अरब जे औरतुनि में ॿारड़ा ॾे थो, लेकिन धीअ जी औलाद न आहे। त इन जे करे ताकि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सां मुनासिबत थिए, हाणे अरब जे औरतुनि खे ॿारड़ा थियनि था, पुट ई पुट था थियनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां रब साईं उन्हनि औरतुनि खे जेके नेमत अता फरमाई, पुटनि जी नेमत अता फरमाई, मालूम थियो त अल्लाह साईं इहा शइ चाहे थो, इंसान ज़ात खे इज़त ऐं ताज़ीम, इंसान ज़ात खे इज़त ताज़ीम हुजे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत मिली रबियुल अव्वल में। नुबुवत सां तव्हां असांखे छा थो मिले? क़ुरान पाक जी दौलत मिली, शरीयत मिली। रब साईं क़ुरान शरीफ में फरमायो, उज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदान फअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। इंसान उहो दौर, उहो ज़मानो यादि कयो। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां तव्हां कुफ्र में, शिरक में, ज़िना में, गंदगिन में मसरूफ़ हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक हदीस पाक में फरमायो, मसली व मसलुकुम करजुलिन इस्तौक़द नारन। फरमायो तहां जो मिसाल, मां मोहम्मद मुस्तफ़ा जो मिसाल इहो है, रात जो जीअं हिकड़ी बाहि बरे, पोइ उन बाहि ते जे जीत अचनि, पोइ हिकिड़ो माण्हू जीतनि खे बचाइण जी कोशिश करे, बाहि में न किरनि। फरमायो तहां इंसान जहन्नम जी बाहि जे तरफ़ वञो था, कुफ्र सां जहन्नम जे तरफ़ वञो था, शिरक सां जहन्नम जे तरफ़ वञो था, ज़लालत गुमराही सां जहन्नम जे तरफ़ वञो था, गुनाहनि बदकारनि सां जहन्नम जे तरफ़ वञो था। अना आखिदु बिहुज्जिकुम, महबूब मुस्तफ़ा फरमायो, मां अल्लाह जो रसूल पैगंबर तमाम उम्मत खे चेल खां भाकुर विझी करे जहन्नम खां बचायो। इहे ई आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां तव्हां असांखे दीन जी रोशनाई मिली, क़ुरान जी रोशनाई मिली, सुन्नत जी रोशनाई मिली, समझ जी रोशनाई मिली, हलाल जी रोशनाई मिली, अल्लाह जे सुञाण जी रोशनाई मिली, इंसानियत जी सुञाण जी रोशनाई मिली। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेअत सां, नुबुवत सां उम्मत खे वॾे में वॾी शइ मिली। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके पाक खे फतह कयो। फतह मके जे मौके ते, उन मौके ते हिंद औरत ख़िदमत में अचे थी। साईं अल्लाह जा रसूल पैगंबर पहिरियां समूरनि इंसाननि खां वधीक हिंद जी दिल में नफ़रत तो मोहम्मद मुस्तफ़ा खां हुई, तो मोहम्मद मुस्तफ़ा खां नफ़रत हुई, जो तूं अपन ॾाॾनि जे रुसूमात खां रोके पियो। पर अॼु हिंद जी दिल में सभ खां वधीक मोहब्बत तो मोहम्मद मुस्तफ़ा सां है, तुंहिंजे अख़लाक़ खे ॾिसी। तंहिंजे करे रब साईं क़ुरान पाक में फरमायो, इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीम, ऐं महबूब मुस्तफ़ा तू अज़ीम अख़लाक़नि वारो आहे। थोड़ो समझिजो इंसानो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अख़लाक़ केॾा उत्तम ऐं आला आहिनि।
एतिरे क़दुरु जॾहिं मको पाक फतह थियो अब थोरो हेॾे थी वियो महिमान बि ईंदा तव्हांखे बि पंहिंजे जेको आहे हिते जंहिं मक़सद खां वेठा उमैर बिन वहब रज़ियल्लाहु अन्हु अञा मुस्लमान नाहे बानो आहे सफ़वान बिन उमय्या मके जे सरदार जो बानो आहे सफ़वान तो चवेस त उमैर वञ नऊज़ बिल्लाह मिनहा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईज़ा और तकलीफ़ ॾेई आहे उमैर इन पलीत इरादे सां अचे थो अल्लाह से अॻिते उनखे हिदायत नसीब कई ईमान नसीब कयो मुस्लमान थी पियो हाणे जॾहिं मको पाक फतह थी पियो सफ़वान बिन उमय्या जो हे गुलाम हुए बानो हो उमैर बिन वहब उहो सफ़वान बिन उमय्या मके जो सरदार मक्को छॾे वञे थो जिद्दे जे रस्ते सां मथे ते गंढड़ी हज़रत उमैर बिन वहब रज़ियल्लाहु अन्हु सहाबी सगुरो आयो सफ़वान तूं मक्को छो थो छॾे चए जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा खे ईज़ा आयो थे जंहिं अल्लाह जे नबीअ खे तकलीफ़ूं ॾिनियूं थे जन मुसलमाननि जे ख़िलाफ़ असां साज़िशूं कयूं थे अॼु उन्हनि मुसलमाननि खे मक्को फतह थी मिलियो आहे त उमैर थो चवे तूं बि रहो मके में चए न मके में न रहंदो छो चए दुनिया जो दस्तूर आहे जंहिं ते ज़ुल्म कबो आहे जंहिं ते ज़्यादती कबी आहे उनखे जॾहिं इक़्तिदार इज़त ऐं कुर्सी मिलंदी आहे ताक़त मिलंदी आहे उहो मुखालिफ़ खां बदिलो वठंदो आहे तंहिंजे करे असां त मुहम्मद मुस्तफ़ा जे लाइ गुल त कोन विछायासीं असां त उनखे तरह तरह जूं अज़ियतूं ॾिनियूं थे माण्हू तयारु कयासीं त इन सां विढ़ो उनजी जमात सां विढ़ो उन्हनि जे सहाबिन खे अज़ियतूं ॾियो उन नबीअ खे बैतुल्लाह में अज़ियतूं ॾिनियूंसीं एतिरे क़दुर जो काई उनखे ईज़ा तकलीफ़ असां न छॾीसीं अॼु वरी सफ़वान उमेद करे त उहो नबी हिनखे माफ़ कंदो न उहो नबी उनजी जमात मुस्लमान हाणे सफ़वान खां बदिलो वठंदा जे सफ़वान मके में रहंदो त ज़िल्लत जी ज़िंदगी गुज़ारींदो त हज़रत उमैर बिन वहब रज़ियल्लाहु अन्हु सहाबी तो फरमाइश था हा सफ़वान तव्हां दुनिया जे इंसाननि सरदारनि जी इहो निज़ाम आहे इहो माहौल आहे तव्हां दुनिया जा इंसान ईअं कंदा जो मुखालिफ़ खां बदिलो वठंदा जेको ताक़तवर थी वेंदो आहे उहो मुखालिफ़ खां इंतकाम बदिलो वठंदो आहे हिते बि ईअं आहे न सियासत में हा हिननि वोट मौलाना सिद्दीक़ साहब खे छो ॾिनो हो इनखे राशन न ॾींदासीं इन्हनि खे खीमो न मिलंदो इन्हनि खे ही सहूलियत न मिलंदी हे जमीयत उलमा इस्लाम जो वोटर आहे हे असांजो वोटर न आहे अक्सर करे इक़्तिदार कुर्सी एसपी इहे जेके इदारा आहिनि उन्हनि जे अंदरि ज़ुल्म ज़्यादती इन नहज ते थींदी आहे न त हिन ग़रीब त जेको आहे इंसाननि सां ज़ुल्म ज़्यादती कयो त हज़रत उमैर बिन वहब रज़ियल्लाहु अन्हु सहाबी रसूल तो फरमाए सफ़वान तहां दुनिया जे इंसाननि सरदारनि जी इहा मिजाज आहे जो उन इंसान खे ताक़त खां पोइ बदिलो वठंदा हो लेकिन मुहम्मद मुस्तफ़ा उहो अल्लाह जो रसूल पैगंबर आहे जंहिं जे लाइ रब क़ुरान में फरमायो इन्नक लअला खुलुकिन अज़ीम ऐं मुहम्मद मुस्तफ़ा तूं अज़ीम अख़लाक़नि वारो आहे तंहिंजे करे अल्लाह जे नबीअ जी ज़िंदगी इंतकाम बदिले वारी आहे इंतकाम बदिले वारी न आहे तूं मुहम्मद मुस्तफ़ा जी कचहरी में त अचो तूं मजलिस में त वेहो उमैर खे हज़रत सफ़वान तो चवे त उमैर हिकिड़ो मुंहिंजो शर्त थी जे तूं मूंखे मजबूर थो करे त पोइ मुहम्मद मुस्तफ़ा जी का निशानी खणी आहे हज़रत उमैर रज़ियल्लाहु अन्हु सहाबी महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो साईं अल्लाह जा रसूल जंहिं सफ़वान मूंखे अव्हां जी ख़िदमत में मोकिलियो त नबीअ खे ईज़ा ॾे अव्हां जे अख़लाक मूंखे ईमान में आंदो अॼु उहो सरदार मको थो छॾे मां उनखे अर्ज़ु कयो आहे त तूं मके में रहो अल्लाह जो नबी तोखे तकलीफ़ न ॾींदो साईं चवे थो का निशानी हुजे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी दस्तार पग मुबारक मके जे सरदार सफ़वान बिन उमय्या खे निशानी तुरत ॾिनी हज़रत उमैर साहबी सगोरो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दस्तार मुबारक खणी थो अचे कंहिं वटि मके जे मुशरिक सरदार वटि सफ़वान बिन उमय्या वटि सफ़वान जे साम्हूं जॾहिं महबूब मुस्तफ़ा जी पग मुबारक आई सीने ते रखे चए मूंखे हिन निशानीअ सां यकीन आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो साईं अल्लाह जा रसूल तुंहिंजी पग जी निशानी ॾिसी मूंखे यकीन थियो तूं मूंखे अमन ॾींदे तूं मूंखे ईज़ाईंदे कोन लेकिन मूंखे ईमान कलमे ते मजबूर न कजां ईअं नाहे त मके में रहाए मूंखे चवे त मुंहिंजी जमात में अच मूं ते कलमो पढ़ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इकराह फी दीन सफ़वान दीन में जबर ॾाढो कोन्हे दीन त दिलि जी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे हाणे उहो सफ़वान मके में रहे थो चंद ॾिहाड़नि खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो साईं अॼु सफ़वान कलमो पढ़ंदो महबूब मुस्तफ़ा फरमायो सफ़वान तोखे ईमान कलमे ते कंहिं मजबूर कयो तोखे कंहिं मजबूर कयो आहे चए साईं कंहिं तलवार कंहिं जबर ॾाढ मजबूर न कयो आहे मुहम्मद मुस्तफ़ा उन जी जमात जे अख़लाक खूबियुनि खे ॾिसी अॼु सफ़वान कलमो पढ़ी मुस्लमान तंहिंजे करे मुस्लमानो
ये उलमा जी जमात आ, दीनदारन जी जमात आ, अहलुल्लाह जी जमात आ। इस्लाम वडे में वडी नेमत आ, जन वट कुरान जी दौलत आ। अल्लाह करीम तमा असा के उलमा सा निस्बत अता फरमाए। रब साईं इन हक जी जमात जमीयत उलमा इस्लाम सा वाबस्तगी अता फरमाए। अल्लाह से तहां असांजे बचड़न खे मदारस सां कुरान सां मुनव्वर रोशन फरमाए। उलमा जे ताल्लुक निस्बत सां अल्लाह से आबाद फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।